नारायण जाने अनजाने में भी कभी भक्ति जो अपमान न थे। ये सभिनीनि खां वॾो अपराध चयो आहे संतन कि भक्ति जे बारे कोई माण्हू कुछ ॻाल्हाए छॾींदा आहिनि कि अरे सत्संग कथा कीर्तन में छा रखियल आहे, छा रखियल आहे, रोज रोज दरबार वञण में छा रखियल आहे, रोज रोज कीर्तन करण में छा रखियल आहे, कथाउनि में। इहो अपमान थी वेंदो आहे, असांखे ख़बर न पवंदी आहे, पर इहो ॾाढो वॾो अपराध आहे। ऐं इन जी सजा त सम्झो जीअं कोई भगवान जी महिमा नथो ॿुधाए सघे न, त इन जी सजा बि कोई नथो ॿुधाए सघे। एॾी भयंकर सजा आहे। चओ हरे राम। एॾी खतरनाक सजा आहे भाई। त असां थोरो ध्यानु ॾियूं। विशेष जेके असां रोज सत्संग भक्ति सां जुड़ियल पिया आहियूं, असांजे द्वारा कॾहिं अपमान न थिए भगवान जी कथा जो। ॿिया अगरि कनि था त ठीकु आहे, उन्हनि खे न ओतिरी सम्झ न आहे, पर असां त रोज भक्ति था कयूं, रोज सत्संग था कयूं न भाई। रोज जेको ॿार स्कूल ईंदो आहे न, त हुन ते वॾी जिम्मेदारी थी वेंदी आहे। ऐं जेको हफ़्ते में हिकु ॾींहुं अचे, 15 ॾींहंनि में हिकु ॾींहुं अचे, त टीचर बि चवंदा आहिनि छॾेसि भई आहे ईअं ई आहे, विशेष हिन ते ध्यानु बि न ॾे, हा न। पर जेको रोज ईंदो आहे हुन ते वॾी जिम्मेदारी थी वेंदी आहे। त तव्हां रोज वारा आहियो, सभु रोज भगवान जी भक्ति कयो था, तो विशेष ध्यान ॾियो भाई। तव्हांजे द्वारा कॾहिं बि भक्ति जो अपमान न थिए। चओ जय श्री कृष्ण।